मेयर हैदराबाद काशिफ हुसैन शोरो हीरो चौक खां हालानाके जी डुअल कैरेज वे ऑटोबान रिंग रोड जो इफ्तिताह करे छॾियो। मेयर हैदराबाद जीअं ई ऑटोबान रोड ते इफ्तिताह करण जे लाइ पहुतो त सॼी हैदराबाद जी टाउन चेयरमैननि, वाइस चेयरमैननि, यूनियन कमेटीअ जे काउंसलरनि ऐं पार्टी कारकुननि संदसि शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते पार्टी कारकुननि खे ख़िताबात मीडिया सां ॻाल्हाईंदे मेयर हैदराबाद काशिफ हुसैन शोरो चयो त मुंहिंजे ऐं हैदराबाद जे माण्हुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे जो पीपल्स पार्टीअ जी क़यादत पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे तरफ़ां हैदराबाद जे माण्हुनि खे हिकु तोहफ़ो ॾिनो वियो आहे, जेका आवाम जी केतिरे अरसे खां ख़्वाहिश हुई। अॼु जंहिं रोड जो इफ्तिताह करे रहिया आहियूं उहो हीरो ऐं गिदू चौक खां हालानाके ताईं घाघरा मोरीअ खां थींदो डुअल कैरेज वे ऑटोबान रिंग रोड वाटर ड्रेन सां गॾु वॾो मेगा प्रोजेक्ट आहे जेको 2 अरब रुपयनि जी लागत सां तामीर थी रहियो आहे। हिन चयो त हिन रोड जी तामीर सां ऑटोबान खां ही रोड ॿीण ते वेकिरो थी वेंदो। हिन चयो त हिन प्रोजेक्ट सां ॿिन्ही न रुगो सॼी हैदराबाद पर सॼी सिंध मां ईंदड़ माण्हुनि खे वॾो फ़ाइदो पहुचंदो। अब ये रोड यहाँ से शुरू होगा, तकरीबन 13 किलोमीटर ये रोड है। ये जाके इख्तिताम करेगा टंडो यूसुफ पीएस थाना जो है वहाँ पे मीरपुर खास रोड को कनेक्ट करेगा। तो ये रोड ना सिर्फ शाह लतीफ़ टाउन, कासमाबाद टाउन, हुसैनाबाद टाउन और दूसरे टाउन हैं जो इनको यहाँ पे कनेक्ट करेगा, बल्कि ये रोड जाके टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट को और जो टंडोला यार मीरपुर खास रोड की तरफ जो रोड जा रहे हैं हमारे, उनको भी ये कनेक्ट करेगा।